हज़रत मखदूम पिरालवी साहब जी करामत। मखदूम साहब पिरालवी नमाज या इमामत में अक्सर करे ताजील तकड़ कंदो हो। एक दफ़े संदस खिदमत गिरामी में नाड़ी बलूचिस्तान का एक आलिम शख्स संदस ज़ियारत लाए आयल हो, जो मखदूम साहब जी ताजीली तकड़ के अदाए नमाज में ॾिसी करे एतिराज़ वठण लगो ऐं चयाईं, या हज़रत तव्हीं नमाज खुदा जी बंदगी में अहिड़ी तकड़ छो था करियो, ईअं करण न घुरिजे। मखदूम साहब खेसि जवाब में फरमायो, आउं तकड़ करण में मजबूर आहियां, तंहिंजो सबब ही आहे त जंहिं वक़्त मां क़िबले शरीफ़ ॾे मुंहुं करे बंदगी में बीहां थो त उन वक़्तु ख़ुदा जे हुकुम सां अल्लाह पाक जा मलाइक बैतुल्ला शरीफ़ मुंहिंजे साम्हूं आणे बीहनि था। अगरि मां नमाज में देरि कंदो रहां त ज़रूरु एतिरनि माण्हुनि जूं नमाज़ूं बर्बाद थी वेंदियूं, छो त नमाज़ पढ़णु आख़िर काबतुल्ला शरीफ़ ॾे मुंहुं करण सां दुरुस्त थींदी आहे। उन ॼाणायल उज़र जे करे मां नमाज में तकड़ कंदो रहां थो ऐं मां मजबूर आहियां। मखदूम साहब पिरालवी वॾो वली ख़ुदा रसीदा बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, जंहिं पंहिंजी हयाती में हज़ारनि खे फैज़याब कयो हो। संदसि वफ़ात खां पोइ संदसि मज़ार शरीफ़ ते माण्हुनि जी रुजुआत घणी अंदाज़ में आहे। औरत ज़ात खे संदसि कुबे शरीफ़ में अंदरि वञण जी जुरत कान थी सघंदी आहे।